शुक्रगुजार आहियां मोहतरम साईं सैयद कायम अली शाह जिलानी साईं जन जो ऐं साईं जन सां जेके बि दोस्त अहबाब गॾु हिते हज़रत क़िबला मुफ्ती मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह ताला अलैहि जे दरगाह ते 270 सालाना मुस्लिम मुबारक जे मौक़े ते पाण तशरीफ़ खणी आहे और जे लाइ निहायती दिलि जी गहराइयुनि सां साईं जन खे भलीकार चवां थो ख़ुशामदीद चवां थो ऐं साईं जन खे इहो ई अर्ज़ु आहे त हज़रत क़िबला वक़्त बि अथनि इहो त जेके रूहानियत वारा दोस्त हूंदा उहे ई ॼाणे सघनि था त इंशा ताला साईं जॾहिं बि हिते ईंदा आहिनि त हज़रत क़िबला मखतूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह ताला जी नज़र करम साईं जन सां हमेशह गॾु रही आहे ऐं अला कंदो या साईं जन जे मथां हमेशह छांव वांगुरु गॾु हूंदी ऐं साईं जे सॼे ख़ानदान जे मथां इंशा ताला इहो सिलसिलो क़यामत ताईं अला कंदो साईं जन जे ख़ानदान सां क़िबला मखतूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह ताला जन जो क़यामत ताईं दाइम ऐं क़ाइम रहंदो इंशाअल्लाह ऐं साईं जन जा जेके बि दोस्त आया आहिनि लालजी साहब आहे मुनीर साहब आहे असांजो मज़र भाई आहे अयूब भाई आहे जेके बि दोस्त हिते साईं सां गॾु आहिनि उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां उहे साईं सां गॾु इन काफ़िले में ईंदा आहिनि छो जो हीउ बरकत जेको आहे पंहिंजी झोलियूं ख़ुदा कंदो भरे वेंदासीं सो आख़िर में साईं जन खे बसि इहा ई गुज़ारिश आहे त जीअं साईं जन असां सां कुर्ब मुहबत ऐं उहो पंहिंजे वॻनि वारी नज़र खे रखंदे करे हलंदा पिया ऐं मखतूम साईं जे लाइ इंशाअल्लाह मां साईं जन खे अर्ज़ु बि कयो आहे त हिते ऑडिटोरियम बि हुजे लाइब्रेरी बि मुसाफ़िर खानो बि म्यूज़ियम बि असांखे हिते सख़्तु ज़रूरत आहे साईं जन इंशाअल्लाह असांखे कराईंदा उन खां अलावा ॿिया जेके पैरालिसिस जा मसइला आहिनि उहे बि साईं जन खे मुआफ़ कया आहिनि उहे बि साईं जन खे अलॻि मां दरख़्वास्त ॾिनी आहे ख़ुदा कंदो साईं जन उहे प्रायोरिटी बेसिस ते उहे मसइला असांखे हल कराईंदा छो जो पिराले सां साईं जो हिकिड़ो रूहानी तालुक़ु आहे ऐं अलाह कंदो इहो तालुक़ु क़यामत ताईं जारी सारी रहंदो ऐं साईं जन जे सॼी फैमिली सां इहो तालुक़ु ख़ुदा कंदो जारी सारी रहंदो अलाह साईं कंदो अलाह जो हबीब कंदो ख़ुदा ताला साईं खे अञा मान मथां कंदो साईं जो अञा शान मथां कंदो ऐं अञा असांजी दुआऊं साईं सां गॾु ख़ुदा ताला साईं खे इंशा ताला के वॾे उहिदे ते सदर पाकिस्तान जे उहिदे ते के वॾे उहिदे ते ख़ुदा ताला ज़रूरु नवाज़ींदो छो जो साईं जो तालुक़ु मखतूम साईं मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह जी दरगाह सां इन में को शक न आहे उन आख़िर में मां मिठाई सरकार जो शेर वठी इजाज़त वठंदुसि त साईं सदाईं करीब ते सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलिम सब आबाद